अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या रसूल अल्लाह तेरे कदमों में दम निकल जाए मेरा और दम निकलने से पहले आका दीदार हो जाए तेरा। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से अरे मोमिनो तसल्ली दिल को मिलती है अल्लाह और उसके रसूल को याद करने से। नारे तकबीर उठिए इस्तेमाल करो असाजी फिल्म की भंडार बाबा साईं मुर्शिद आशिक अली शाह अखिर चाठार मुर्शिद आशिक अली शाह अखिर जी भंडार असाजी फिल्म की भंडार हजरत अली आला व मौलाना मुफ्ती फासली सिकंदरी साहब हाथ बटे खड़ी कर दो। नारे विलायत नारे विलायत। हाथ मत खड़ी कर दो। साईं सखी सरदार आ रहा मुर्शिद सखी सरदार अली शाह सुन्नियों की शान दीवाने हैं हम उनके सरदार है। सर पे वो साया उनका तो अपना बेड़ा पार। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जमात से मेहरबान बड़ी मेहरबान वही रहो मुफ्ती साहब जल्दी वही रहो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साईं सोना भी पहुंची चुका है। अल्हम्दुलिल्लाह पीर तरीक़त रहबर शरीयत आले नबी औलाद अली पीर सैयद गुल अहमद शाह जिलानी बादशाह दामत व बरकातुहुल आलिया वो भी पहुंचण वारा आहिनि। मूं बस घणो टाइम कोन वठंदुसि, बस हाज़िरी में लिस्ट में नालो ॻणाइणो आहे। इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला तमां असांजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। अर्ज़ ही आहे त तमां असां ख़ुशि नसीब आहियूं जो अॼु तमां सां मदरसा अल कादरिया जीलानिया चूड़के में हाज़िर थिया हूँ। ही वो मदरसो आहे जंहिंमें मुंहिंजा लजपाल पीर तरीक़त रहबर शरीयत अलहाज मुंहिंजा मुर्शिद जन्नती जवान पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी कदम ॾा घुमाया। चओ भेजो दस्तक अदा इन जो आवाज़ सेट करे एक बार आवाज़ वधाए सो माने तुंहिंजो आवाज़ वधाए। अर्ज़ ही आहे त उन बाजारे रब रहमान जा अणगणिया एहसान जे तमां असांखे इंसानी सूरत अता कई आहे। इंसानी सूरत अता करे महबूब मुस्तफ़ा मदीने वारे संजो उम्मती बनाई। महबूब जो उम्मती बनाए करे पीरन जे पीर सोने दिलबर दस्तगीर जो मुरीद बनाए। हाणे बस मां चंद अल्फाज अर्ज करे इंशाअल्लाह इजाजत पिनंदुसि। अर्ज ही आहे कुर्बान वञा मुंहिंजे मुर्शिद लजपाल जे नाम तां
अल्लाह ताला जी जात बा बरकात कुरान करीम में इरशाद फरमायो व बिल वालिदैन एहसाना पंहिंजे वालिदैन सां एहसान कंदा कयो यानी उन्हनि जी खिदमत कंदा कयो तव्हां असांखे इहो वालिदैन जो दर्स अल्लाह जो कुरान तो दे मुंहिंजे महबूब तो तव्हां असांखे ॿुधाए ऐं उन फरमान ते तव्हां असांजा मुर्शिद लजपाल पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी हली करे ॾेखारे ॾाढा जो सुभान अल्लाह तवज्जो चाहींदुसि मुंहिंजा मुर्शिद लजपाल कॾहिं बि पंहिंजी अम्मा जीजल खे पुठी कोन ॾींदा ऐं वॾी ॻाल्हि इहा जो मशहूर ही ॻाल्हि आहे त मुंहिंजा मुर्शिद जन्नती जवान हिकिड़े यारे पाण अम्मा जीजल साईं जे कमरे में तशरीफ़ वठी आया अम्मा साईं आरामी हुजनि हाणे मुंहिंजा मुर्शिद लजपाल अम्मा साईं खे कीअं उथारनि कीअं इजाज़त ॾिननि पोइ अम्मा साईं आरामी पवंदा जाॾे चेहरो में बारे त मुंहिंजा जन्नती जवान मुर्शिद सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी उन तरफ ॾांहुं अची करे पंहिंजी अम्मा जीजल जे चेहरे मुबारक जो दीदार करे रहियो ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह जॾहिं मुंहिंजी लजपाल दीदार कयो दीदार करण खां बाद पाण इन जे करे कदमनि खे हथ न लाथो कदमनि खे चुमड़ी न ॾिनो मतां अम्मा साईं जे आराम में खलल पइजी वञे पाण अम्मा साईं जे कदमनि जी जुती मुबारक खणी करे पंहिंजे अखियुनि ते रखी करे उहे चुमड़ियूं ॾियण लॻा जॾहिं चिमड़ी ॾियण लॻा त ख़ुदा जी ज़ात जो कसम असांखे सबक मिली वियो त मुंहिंजे मुर्शिद लजपाल जेकॾहिं अम्मा सीजल जो प्यारा दोस्तो अदब सेखारियो त मुंहिंजो मुर्शिद सेखारियो अम्मा साईं सां प्यार सेखारियो त मुंहिंजो मुर्शिद सेखारियो ऐं मुंहिंजे दिलि जा परवानो तवज्जो कजो मुंहिंजे दिलि पर हबीब फरमायो आहे अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा मां मुस्तफा इल्म जो शहर आहियां अली उन जो दरवाज़ो आहे हाणे हेॾे तवज्जो बस आख़िरी ॻाल्हि अर्ज़ करे इजाज़त ॾिनोसि मुंहिंजे दिलि पर हबीब फरमायो त सुनो अली मां मुस्तफा जो भाव आहे मदीने वारे साईं जॾहिं इएं जो फरमायो त हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा फरमाइनि त जेको मदीने वारे साईं सां हिकिड़ो चक्कर मिलण ईंदो न उनखे मां अलीअ सां ॿ मरतबा मिलणो पवंदो इहा ॻाल्हि गुलाब जे गुल वांगुरु गुलाब जी ख़ुशबू वांगुरु तखेरजी वई मुस्तफा जे ग़ुलामनि वटि ख़बर पवंदी त मुस्तफा जो ग़ुलामनि इहो ॿुधाईंदे ॿुधाईंदे मुस्तफा करीम जी दरबार में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हजरत अली तो फरमाए कि जेको मुस्तफा सां हिकिड़ो चक्कर मिलण मिलो उनखे मां अलीअ सां ॿ मरतबा मिलणो पवंदो मुंहिंजा महबूब छा हजरत अली छा थो फरमाए मुंहिंजे दिलि पर हबीब फरमायो त ओ ग़ुलामो हजरत अली काथे आहे अलीअ खे वठी अचो हाणे हेॾो मोड़े करे था कजो अब जागो था न जेको जागे तो वो ॻाल्हि ॿिए जी ज़रूरत कोन्हे हथ मथे खणी सुभाणे अल्लाह ॿुधो या अल्लाह जेको हथ मथे खणी हुन जा हथ सलामत रखंदा कॾहिं कंहिंजो मुहताज न कंदा हाणे हेॾो तवज्जो आख़िरी नमाज़ न इजाज़त ॾिनी अर्ज़ हिया मुंहिंजे दिलि पर हबीब फरमायो आइन अली अली काथे आहे हज़रत मौला कायनात खे ॿुधाए त सोनो महबूब अमा जो सॾो से पियो मुंहिंजे दिलि पर हबीब रहमत लिल आलमीन जे दरबार में हज़रत मौला कायनात खे हाज़िर थियो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह फ़िदाक हबीब उम्मी या रसूल अल्लाह महबूबा अपो मां तुझे कदमन का कुर्बान कया जी या रसूल अल्लाह तो मदीने वाला साईं का फरमान ओ अली हे गुलाम का जबन तू हिये तो करे तो जेको महबूब सा हिकड़ो जगह मिल रही दो उनके मां अली सा मर्तबा मिलने दो तो मुझे महबूब दिल पर हबीब मुस्कुराए दो तो मुझे महबूब फरमाए ओ गुलाम रात अली सही तो करे खुदा महबूब का फरमाए तो जेको महबूब फरमाया तो बुझो अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा मां मुस्तफा इल्म जो शहर आया उन शहर जो दरवाज़ो अली है हाणे हेॾो तवज्जो जेको मुस्तफा सां मिलण ईंदो उहो दरवाज़ो टपी करे ईंदो महबूब जो दीदार करे वरी वापसि ईंदो त ॾाढा ईंदो भित था टपी ईंदो त दरवाज़ो टपी हेॾो तवज्जो हाणे हे बि हदीस ॿुधंदा मदीने वारा साईं था फरमाइनि पहिरीं हदीस आहे त अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा मां मुस्तफा इल्म जो शहर आया अली उन जो दरवाज़ो आहे हीअ हदीस ॿुधंदा मुंहिंजे मुस्तफा तो फरमाए अन मदीनतुल हिकमत व अली बाबुहा मां मुस्तफा हिकमत जो शहर आया अली उन जो दरवाज़ो आहे हाणे हेॾो तवज्जो अव्वल खां वठी आख़िर ताईं जेकॾहिं ॻाल्हि बणे त हथ मथे करे भेद दस्तगीर जो नारो ॿुधाया मुंहिंजे मुस्तफा तो फरमाए अन मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा व उमर हिकामुहा व उस्मान सदफुहा व अली बाबुहा हथ मथे करे भेद दस्तगीर जो नारो ॿुधाया हथ मथे करे जो भेद दस्तगीर
ओ मुझे पूरा फरमानो मुझे तेरे आशिक को फरमाए बिना होता हबीब जे आ बंदगी बेकार 100 करी सजदा या करी हज हजार तन्मा पुष्ट बेजार जिनको इश्क ना है मदीने वाले अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला हिन मदरसे के ता क़यामत शाद आबाद फरमाए हिन मदरसे में महफिल रखा जी प्यारा दोस्तों इन जे तरह ही महफिल रखी भैया हिन मदरसे में दीनी मदरसे में तमा बचड़ा भी चलो प्यारा दोस्तों पाण भी ईदा कयो इंशाअल्लाह एड़ो हिता दीन जो सबक तमा के मिलदो तो इंशाअल्लाह तमा दा नस्ल भी याद कंदा खुदा ताला का दुआ है रब करीम सैयद मोहम्मद मुर्शिद आशिक अली शाह जो बचड़े सैयद लजपाल पीर सैयद सिराज अली शाह जिलानी बादशाह के ता क़यामत शाद आबाद फरमाए रब करीम हिन मदरसे के दरसगाह के शाद आबाद फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू वाह वाह ही हुआ पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयद हसन अली शाह जिलानी बादशाह हीर खिताब लाजवाब दिलाए दावत दिला से हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती दोस्तरी सिकंदरी कादरी साहब मथे खड़ी करिए सुभान अल्लाह ये ना गरीब आदा यतीम आदा सहारा या रसूल अल्लाह कसम रब दी ए मैनू सबू प्यारा या रसूल अल्लाह हक मथे खड़ी करे सुभान अल्लाह फिक्र मुकिया हशर तावी मां इसा तो सजे मजमे में केर थो डाक्टर तबियत चेक कंदो असा इश्क मुस्तफा में कंदो असा इश्क मुस्तफा में कंदो हम इसा तो केर इश्क तशकीर में बैठो फिक्र मुकिया हशर तावी फिक्र मुकिया हशर तावी जतूता में सुनी आए तू साथ चुकिया गरीब आया तू साथ चुकिया गुनाहगारा तो भारा या रसूल अल्लाह मुफ्ती साहब कागज में मिस्र बंद कर लो असा जो पुरानो शागिर्द हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती सरफराज अहमद कादरी साहब उन्हें चौदह से दस्तगीर सूरज बंद कर बताए माशाअल्लाह ओ ब्यास भई 12 महीने आम करे इंसान हर महीने तोले गौसे आजम का मुरीद गौसे आजम का मुरीद ब्यास भई 12 महीने आम करे इंसान हर महीने तोले गौसे आजम का मुरीद गौसे आजम का मुरीद यारी ही आई यारगी मई यारगी रो यार जो ही नगर मरो फूल आहे पानी ले यार जो मुझे पानिया जो बटो या तो नहीं तो ना उम्मीद हर महीने तोले गौसे आजम का मुरीद गौसे आजम का मुरीद तो सुभान अल्लाह तवज्जो मुझे साईं जे मुरीद सा मोहम्मद सारवा खाम खाक से मनुछ बैठो छोड़ छाछे पाणिया या अखिल खो या अखिल खो या खे सिखारो फसे यजीद हर महीने तोले गौसे आजम का मुरीद गौसे ओ हो रहवारी जमायत जा साजा अन्या उहे आया सागी दरबार साजा नारा हे जबारा भुलिया जगो अंग्रेज साजो के कट्यावाला सजा उहे हो रही गुजारत सभो अन्या सतरा क्या था सागे हो रनवारी
नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम व अला आलिहि व सहबिहि व अहले बैतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिमन खाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ लो नजरानो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बिअदद मा फी इल्मिल्लाहि सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। तमां असां अॼु इन भलारी महफिल में जेका सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाहु तआला अन्हु जे यारी शरीफ जे निस्बत सां सजायल आहे उनमें शरीक आहियूं। मां मशकूर आहियां पीरे तरीक़त रहबरे शरीयत हजरत साईं सैयद सिराज अहमद गीलानी दामत बरकातुहुल आलिया जिन मुखे हिन बाबरकत महफिल में मदू कयो ऐं अमा बुजुर्गन सां भलारन सां मुखातिब थियण जो मौक़ो फराहम कयो। अल्लाह ताला इन आस्ताने के इन मदरसे के क़ाल अल्लाह क़ाल रसूल सां आबाद रखे। माशाअल्लाह ही साईं वारन जो खिदमतूं आहिनि दर हकीकत या तरबियत पीरे तरीक़त रहबर शरीयत हजरत साईं सैयद आशिक अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जी पान साईं कामिल हो ऐं पंहिंजे साहिबजादन जी सुहिणी तरबियत कई। अल्हम्दुलिल्लाह मुख्तलिफ इलाइक़न में इहा साईं जन जी खिदमत जारी ऐं सारी आहे। खुदा करे ही आस्थाना आबाद हुजन ऐं क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल जो जेको दरस आहे वो हमेशा जारी ऐं सारी हुजे। मुसलमानों ही फितने वारो ज़मानो आहे। ही जॾहिं खां ही सोशल मीडिया ही बुराई जेका मोबाइल वारी अची वई आहे हर माण्हू जंहिंखे केर न सुञाणे उनजी न को का दुनियावी हैसियत हुजे न का इल्मी हैसियत हुजे हर माण्हू मुख्तलिफ तरीक़न सां बकवास में लगल आहे। कॾहिं खुदा ताला जे मथां एतराज थियनि था, कॾहिं अहल बैत अतहार जे इज्जत ते फेक आईडियूं आहिनि। को छा आहे हुकूमत भी इन में संजीदा ना है। तंहिंजे करे हुकूमत जे एक्शन न खणण जे करे पोइ के मर्द मुजाहिद पंहिंजो फ़ैसिलो कंदा आहिनि ऐं पोइ वरी ए दहरिया ए शैतान वरी उन जे दिफ़ा में अची वेंदा आहिनि त हे छा थियो ही थियो हूं थियो। पर ए ॻाल्हियूं अल्लाह जी तौहीन महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन ही उहो ज़मानो आहे जिन ज़माने जे लाइ मुझे महबूब मदीने वारे साईं फरमायो
ऊंधाई रात वांगुर खतरनाक कारा फितना ईंदा ऐं हर पोयों फितनो पहिरें फितने खां वधीक खतरनाक हूंदो। अहिड़ा त खतरनाक ऐं कारा फितना ईंदा, कैफियत अहिड़ी हूंदी जेकॾहिं सुबुह जो माण्हू मोमिन हूंदो, मुसलमान हूंदो त शाम जो उनजो ईमान चट, शाम जो जेकॾहिं उनजो ईमान सलामत हूंदो त सुबुह जो उनजो ईमान चट। इहो कंहिं फरमायो? इहो अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। असां ॾिसूं था त उहो ज़मानो हींअर अची वियो आहे जॾहिं खां ही सोशल मीडिया वारी बुराई अची वई आहे। हर माण्हू पंहिंजी बकवास में लॻल आहे, दरिया आहिनि, को छा आहे, कहिड़ी मुसीबतूं आहिनि, कंहिंजो को वजूद आहे न आहे। इन माहौल में तव्हां असांजे मथां छा थो फर्ज़ थिए, तव्हां असांखे छा करणु घुरिजे? सभ खां पहिरियां मां अव्हांखे अर्ज़ कंदुसि त पंहिंजा जेके तव्हांजा नौजवान आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़हन नशीन करायो त हमेशा उन आलिम जी ॻाल्हि, उन मुफ्ती जी ॻाल्हि तस्लीम कयो जंहिंजे बारे में तव्हांखे मालूम हुजे त ही सहीउल अक़ीदा सुन्नी आलिम आहे। छा थो थिए इहो थो असांजो नौजवान, उहो ज़मानो ॿियो हूंदो हो त असांजो नंढड़ो नौजवान बदमज़हबनि जे मजलिस में महफ़िल में न वेंदो हो, उनखे डप हूंदो हो। कहिड़ो त वेंदुसि, बाबे खे ख़बर पवंदी कावड़ जी वेंदो, ॾाॾा खे ख़बर पवंदी मार ॾींदो, चाचो मारींदो, ॻोठ जो वॾो विढ़ंदो। हाणे उहो ज़मानो न आहे, हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे। हाणे ज़मानो ही आहे त तव्हांजो पुटु, तव्हांजो पोटो, तव्हांजो नंढो भाउ वेठो तव्हांजे घर में आहे, तव्हांजे घर में हुजण जे बावजूद हू बदमज़हबनि जे मजलिस में वेठो हूंदो आहे। छा जे ज़रिए? न सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजे घर में वेही उन जूं मजलिसूं ॿुधे थो, उन जा वाइज़ ॿुधे थो, उन जो दिमाग़ ख़राब थिए थो। असांजा खोड़ सारा नौजवान इन मोहम्मद अली मिर्ज़ा खे जेको गुमराह आहे ऐं जंहिंजी ख़बर ई नथी पवे त हू कहिड़े अक़ीदे जो आहे, माण्हू इन जे नौजवान कढ लॻी पिया आहिनि। ऐं असांजो नौजवान इहो तस्दीक नथो करे त ही जेका ॻाल्हि करे थो इहा हदीस में आहे या न बि आहे, पंहिंजे तरफ़ हणे थो। सो उन जे लाइ सभ खां पहिरियां जेके सहीउल अक़ीदा सुन्नी आलिम आहिनि उन्हनि खे ॿुधणु घुरिजे, ॿिनि जी ॻाल्हि ते एतबार न करणु घुरिजे। ऐं उन खां पोइ पंहिंजे ईमान बचाइण जे लाइ, पंहिंजे इस्लाम दीन बचाइण जे लाइ इन्हनि बुरनि माण्हुनि खां पाण खे बचाए नेक ऐं सालिह बाननि जे सोबत में रहो। हे तव्हांजी सोबत आहे, अॼु हिते आया आहियो, हे तव्हांजी सोबत आहे। हितां तव्हांखे सही दर्स मिलंदो, सही अक़ीदो तव्हांजे अॻियां बयान थींदो। इन जे करे ऐं उन सां गॾोगॾु असां में बदअमली बि इलाही वधी वई आहे। निमाज़ खां असीं परे, क़ुरान खां असीं परे, ऐं जेके दीन जूं अहम ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे पासे असांजो तवजो न आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरियां अक़ीदो दुरुस्त करणो आहे ऐं उन खां पोइ असांखे अमल करणो आहे। निमाज़ क़ाइम करणी आहे ऐं पाण खे गुनाहनि खां, हराम खां बचाइणो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ रखणो आहे। असां माण्हू गुनाहनि ते दिलेर थी विया आहियूं, इन जे करे जो असां मां ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। ख़ुदा जो जेकॾहिं ख़ौफ़ हुजे त
तो बानो कदा भी गुनाह न करे, खुदा जो खौफ ना है, तिंजे करे असी पंजे मामलात में पंजे कारोबार में समझू था तो जेकॾहिं असां सही तरीक़े सां कारोबार न कंदासूं तो असांजी कमाई न थींदी, तंहिं जेके असांखे को न को ग़लत तरीक़ो इख्तियार करणो आहे। न न महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं वापार में जंहिं सौदे में कूड़ अची वञे उन सौदे मां अल्लाह बरकत ख़त्म करे छॾे। जेकॾहिं सौदे में सच ॻाल्हायो वियो, अल्लाह जे महबूब फरमायो अल्लाह ताला उन सौदे में ॾींदड़ जे लाइ बि, विकिणंदड़ जे लाइ बि ऐं वठंदड़ ॿिन्ही जे लाइ अल्लाह से बरकत अता फरमाईंदो। जंहिं सौदे में जंहिं कारोबार में कूड़ अची वियो, बरकत ख़त्म। असांजा मामलात, असांजा जेके भी खास करे असांजो अवाम व्याजन जे चक्कर में अची करे पान खे उन्हनि सां जकड़े छॾियो आहे, मजबूर करे छॾियो आहे। फसल जो टाइम अचे, असांजो नंढो ज़मींदार ओ बिज भी ब्याज ते वठे, कलर भी ब्याज ते वठे, दवाऊं भी ब्याज ते वठे, छो सही मजबूरी आहे। या का भी मजबूरी न आहे, मजबूरी आहे, केड़ी मजबूरी आहे? मजबूरी आहे सही असांजो फसल न थींदो। अल्लाह अकबर कबीरा, या तुझी मजबूरी पंहिंजे हथ जी ठहियल आहे। तो या मजबूरी न बुधा, तोखे अल्लाह ऐं उनजे रसूल जे हुक्म जी मजबूरी न आहे, तोखे उन जो परवाह। दोस्त, इहो असां पंहिंजो ज़हन ठाहियो आहे, पर जेकॾहिं मानो खुदा जी ज़ात जे मथां तवक्कुल करे ऐं यकीन करे, खुदा ताला अहिड़ी मेहरबानी फरमाईंदो। असल में बाने खे खुदा ताला जी ज़ात जे मथां यकीन रखणो आहे, ऐं पोइ खुदा ताला मेहरबानी भी फरमाईंदो, मदद भी फरमाईंदो। जॾहिं असांजे फसल जे सॼे सिस्टम में व्याज अची वञे त पोइ फसलुनि खे बीमारी न लॻंदी, पोइ फसलुनि में बेबरकती न ईंदी। यकीनन जंहिं फसल जो बुनियाद व्याज ते आहे, उहे फसल में तॾहिं त बेबरकतियूं आहिनि, तॾहिं त बीमारियूं आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजा माण्हू परेशान आहिनि। कॾहिं रेट न आहे, कॾहिं पैदावार न आहे, कॾहिं कहिड़ी सूरत आहे, कॾहिं कहिड़ी सूरत आहे। मुसलमानो पंहिंजे ज़हन खे ठाहियो ऐं इहो सोचियो त ही शइ हराम आहे, इन खां अल्लाह ऐं रसूल मना फरमाई आहे। अवां रुकजंदो, खुदा ताला तव्हांजी एॾी ग़ैबी मदद फरमाईंदो जो तव्हांजो वहम ऐं गुमान बि उते कम। इमामुल आरिफीन हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मलफूजात में नारे विलायत पाण नकुल बयान फरमायाऊं, नसीहत कंदे फकीरन खे फरमायाऊं त हिकिड़ो चोर हुयो जेको चोरी जे इरादे सां पंहिंजे ॻोठा निकतो, रात जो ख्याल कई त नंढियूं नंढियूं चोरियूं घणियूं कयूं अथम, अॼु वञी बादशाह जे महल में वञी खाटणी ऐं चोरी कंदुसि। परे खां पंध कंदो कंदो बादशाह जे शहर में अची रात जो पहुतो। आधी रात हुजे ऐं पोइ कंहिं तरीक़े सां उन महल में दाखिल थियो। इत्तेफाक सां जंहिं महल में ही चोर दाखिल थियो, उहो महल बादशाह ज़ादी जो हुयो। ऐं उन जॾहिं चोर दाखिल थियो त चोर ॾिठो त हिकिड़े कमरे में ॾीओ ॿरे पियो। ॾींहनि जो ज़मानो हो। चोर ख्याल कयो
तो शायद को माण्हू आ जेको जागे थो ऐं इहो ॾियो विसाए सुम्हंदो पोइ आऊं पंहिंजी कार्रवाई कंदो। ज़ाहिर आहे जेकर को महल में जागंदो हूंदो तो घर में चोर कार्रवाई न करे सघंदो। घणो ई इंतज़ार कई पर उहो ॾियो विसामियो न। पोइ आस्ते आस्ते पेर खणंदे उन कमरे जे तरफ़ वधियो। जॾहिं उन कमरे जे वेझो आयो दरी मां जॾहिं उन झाती पाती छा ॾिसे त बादशाह ज़ादी अकेली निंड जे कपड़नि में सुती पई आहे। हेॾे होॾे निहारी हिनखे को ॿियो माण्हू नज़र कोन आयो। चई त ही छा आहे? खूबसूरत बादशाह ज़ादी निंड जे कपड़नि में आधी रात आहे। हिन हेॾे होॾे वाझायो हिनखे को नज़र कोन आयो। चोर त अॻे हुयो। इनके दिल में बुराई जो ख्याल था। छो न हिते केर आहे कोन। बादशाह ज़ादी खां मां पंहिंजी शहवत पूरी कयां। इहो बुरो इरादो करे ऐं उन कमरे में दाखिल थियो। पर अञा हू बविखूं हलियो तॾहिं हिनखे दिल में खुदा जो खौफ वेठो। मियां तू ही कम करे हलियो वींदे तुझे इन फेल जे नतीजे में जेकर बादशाह ज़ादी के हमल थी पियो। बादशाह ज़ादी जी लखन जी इज्जत बादशाह जी करोड़न जी इज्जत वा खत्म थी वींदी। तुझे इन वक्ती लज़त जे करे क़यामत जे ॾींहुं खुदा के कहिड़ो जवाब ॾींदे? इहो खौफ चोर हुयो आयो हो चोरी करण। पर अल्लाह जॾहिं हिदायत इहो दिल में जॾहिं उनखे खौफ वेठो हिन पंहिंजा पेर झलिया। परे खां पंध करे आयो उनखे बुख लॻल हुई। चई त भला हाणे इहो कमु नथो कयां ॾिसां त सही खाइण जे लाइ इन बादशाह ज़ादी जो कमरो आहे ज़रूर का शइ हूंदी। न दरी में जो हेॾे होॾे ॾिठई त छा ॾिसे त हिकु दरी में हिकिड़ो थाम ढकियल आहे। डुंगो हुयो ढकियल। उन जो ढकला थई छा ॾिसे त भोर कुटी गिह वारी ओ थाम उन सां भरियल। खुश थियो। बादशाह ज़ादी जे महल में जेका कुटी हूंदी जगह इहा खाली इहा गिह सां न हूंदी। ज़रूर उन में के पिस्ता के बादाम हूंदा। हिन खुश थियो। खाइण जे इरादे सां हिन आंगुरियूं दाख़िल कयूं। जॾहिं हिन आंगुरियूं दाख़िल कयूं तॾहिं हिनखे दिल में खुदा जो खौफ वेठो। मियां ही तू खाई हलियो वींदे जरूर हिन महल में बादशाह ज़ादी जी का बानी हूंदी का नौकरियाणी हूंदी। सुबुह जो इल्जाम उन बानी जे मथां ईंदो ऐं पोइ उन बानी जो गुज़र सफ़र सॼो हिन नौकरीअ ते। बादशाह ज़ादी जेकॾहिं कावड़ में अची हुनखे नौकरीअ मां कढी छॾे तो उन बानी जा बच्चा रुली वींदा बेरोज़गार थी वींदी। क़यामत जे ॾींहुं रब खे मां कहिड़ो जवाब ॾींदुसि? इहो खुदा जो खौफ। मुसलमानो ही खुदा जो खौफ आहे। ऐं हींअर जेको माहौल हले थो ॾिसो इहे माण्हू कलमे पढ़ण वारा आहिनि। इहे मुसलमान सजाइण वारा आहिनि जेको 20,000 जे मोटरसाइकिल जे करे मुड़स मारिनि। ऐं इहे बि रिपोर्टूं मिलियूं आहिनि त घर में उहो कमाईंदड़ हिकिड़ो नौजवान हो जंहिंखे चोरनि मोटरसाइकिल जे फुर में मारे शहीद करे छॾियो। छा 20,000 छा 20,000 जी मोटरसाइकिल छा इंसान जी कीमत। खुदा जो खौफ न आहे तॾहिं इहे कम थियनि था। खुदा जो खौफ निकिरी वियो आहे तॾहिं इहे हराम बि खाऊं था कूड़ बि ॻाल्हायूं था निमाज़ खां बि परे आहियूं व्याज बि खाऊं था। इहे सभु बुरायूं तॾहिं आहिनि जॾहिं असांजे दिल में खुदा जो खौफ न आहे। खुदा जो जेकॾहिं खौफ अची वञे त बानो कॾहिं बि गुनाह न करे। असां जो नौजवान जॾहिं बि अॼुकल्ह बेरोज़गारी लॻी पई आहे। बेरोज़गारी आहे
का एडवर्टाइज अचे थी नौकरी जे लाइ नौजवान नौकरियों 300 लखन जे तादाद में नौजवान दरखास्तूं ॾियनि था ऐं पोइ उन नौकरी जे लाइ कोशिश कनि था केड़ी शहरन में वनी मुख्तलिफ सेंटरन में दाखिला वठन था तो इन टेस्ट में असी पास थियूं उनन जी निंड फिटी वने थी डी रात इन फिक्र में आइन त रात जो निंड ना है डी जी मामूली निंड कन त असा इन टेस्ट में पास थियूं इम्तिहान में पास थियूं उन इम्तिहान में पास थियण जे फिक्र में उनके निंड नथी अचे मुसलमान जन खुदा वाहिदुल कहार जे कोर्ट में बानो दाखिल थींदो उनमें उते जन हिसाब किताब थींदो उन कोर्ट जो उन इम्तिहान जो फिक्र ना है त ये हराम कम कयूं था इन वक्ती इन अमल जे करे इन इम्तिहान जे करे असा जी निंड फिटे थी पर सुबह जे नमाज ते असा के जाग नथी थी छो खुदा जो खौफ ना है खुदा जो खौफ ना है खुदा जो खौफ अची वने त बान गुनाह न करे मोहम्मद को अब सबक सिखाएंगे हम मुस्ताख मोहम्मद को अब सबक सिखाएंगे हम कादिर तेरे पे हाथ मथे करे मुर्शिद सही सरदार अली शाह सुन्नियों की शान ये इश्क की बाजी है सुन लो दुश्मन तुम हारोगे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू दे आवाज सब साधो करायो वेही रहो ऐं मुफ्ती साहब जो बयान हले पियो ॾाढा भेजू दस्तगीर जो नारो जो वेही रहो अल्लाह साईं जो हुकुम है जल्दी जल्दी वेही रहो साईं की तकरीर हले मु अर्ज पे कयो खुदा जो खौफ ना है असा जे दिल में खुदा जो खौफ निकरी वियो है तदा ये गुनाह जा कम असा खा थियन था जगन खुदा जो खौफ बाने जे दिल में अची वने त बानो कदा भी गुनाह न करे इन चोर के यो ख्याल आयो इन चोर के यो ख्याल आयो त जे कदा बादशाह आजादी उन बानी के नौकरी मां कढी छड़े उनजा बच्चा रुली विंदा जद यो खौफ वेठो इन चोर उन था मां हथ कढिया उनके ढक ॾिनई हाने जद बुराई भी खुदा जे खौफ में उन छड़े ॾिनी ऐं ही खादो खुदा जे खौफ में उन छड़े ॾिनो जद खुदा जो खौफ एतरो थियो त बारी ताला एडी मेहरबानी फरमाई उन चोर सां जो चोरी जो भी उन इरादो तर्क करे छॾियो परे खां पंध करे आयो चोरी जे लाइ पर अल्लाह ताला जद हिदायत दे चोरी भी इन इरादो तर्क कयो बाहर निकतो चोरी दिन कई कान हुई जो का वाहर थे पुठिया चई त हाने आधी रात जो केडा वना फरसा मस्जिद हुई उन मस्जिद में सुमी रहियो सुबह ते जद सुबह थी बादशाह आजादी उठी बानी का ताम उखरी ओ जो थाम जी ढकेल हुयो बानी खणी करे बादशाह आजादी जे अग्या पेश कई बादशाह आजादी जन ढकण खोलियो छा दिसे देखरे इंसान जो आंगुरियों लगले बादशाह आजादी कावड़ जी बानी के जी ही केड़ी हरकत आए उन बेचारी के का खबर ही कान हुई बादशाह आजादी के बाहू बदी अर्ज की त मुखे का खबर ना है साईं किए तो के खबर ना है इन महल में तो खा सवा बे के आही कोन को बराल उन जी ती करे कसम खणी उन पानी जान छडाई पर बादशाह आजादी कावड़ जी पई बानी के चई ही ताम खण जाहिरात इस्तेमाल आंगुर जो लगल बादशाह आजादी किथा थाई ताम खण बाहर वन मस्जिद में जिसको मुसाफिर सुतल हो जो उनके बानी थाम खणी
बाहर आई मस्जिद के दरवाजे ते सद कई अदा को मुसाफिर आए और रात को चोर सुतल हुयो वो बाहर निकतो अदी आऊं मुसाफिर आए ची बादशाह आजादी तुझे लाई ताम मोकलियो उन जी ओ थाम वरतो ढक जो खोली रात जो इन जो आंगुरियूं जेके लगल हुयूं उनखे जो ॾिठई हिन खां खिल निकली बानी पुछुस त अदा तू खिले जो बादशाही ताम ते तू खिलियो आई छा सबब कुछ भी न बुधाई बानी वनी इयो अहवाल बादशाह ज़ादी सा कयो बादशाह ज़ादी के भी ताजुब थियो ई केड़ो मुसाफिर आए असा जे बादशाही ताम ते खिलियो आए ची वठी अचोस चोर के वठी आया बादशाह ज़ादी जगया बादशाह ज़ादी पुछुस असा तोरे ही ताम मोकलियो आलीशान ऐ तू असा जे ताम ते खिलियो आई छो ची बस मुके खिलाई ची न बुधा ची बस ही खिलाई बादशाह ज़ादी उनके चो त न सबब बुधा ची जेकर माफी मिले त मां सब कुछ बुधाण ला तैयार बादशाह ज़ादी चोस तुझे ला माफिया अगे मानू ज़बान जा पक्का हुंदा हा जद चोर जे लाए माफी जो ऐलान थियो तो उन चोर सजी हकीकत बुधाई ताऊ चोर चोरी जे इरादे सा अंदर आयुम हेड़े नमूने सा तुझे मथा नजर पई ही ख्याल आयो को खुदा जो खौफ थियो को वरी ही सजी कहानी बुधाए जद उन बस कई बादशाह ज़ादी चोस त हाने तू वन मस्जिद में आराम कर जैसी तई असा जे तरफा तो के इजाजत न मिले केडा न बादशाह ज़ादी सिधो बादशाह वट वई पी वट पी के चई त बादशाह सलामत मु पंजे लाए मुर्स जो फैसलो करे छडियो हया वारो ज़मानो हो बादशाह ताजुब में पजी पुट छा थी चई ची हाओ इन जे करे चवा थी त जे मर्द मुजो अंग डिठो आए तेजे करे नथी चाया त हाने मुजो अंग बियो दिसे इहो ही मुजो मुर्स बादशाह उन चोर के घुरायो उन का हकीकत पूछे उन सजी हकीकत बयान कई हजरत पी से रोजे धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो आखिर बादशाह मजबूर थी उन बादशाह ज़ादी पांजी थी जो निकाह उन चोर से इहो सजो बयान फरमाए हजरत पी से रोजे धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका सबक जी गाल कईया मुसलमान बुध जा पान फरमायो तो बशई उन जे ले हराम हुई बादशाह ज़ादी भी उन जे ले हराम हुई ताम भी उन जे ले हराम हुयो पर हुन खुदा जे खौफ में ब हराम शयूं छडे दिनियो खुदा जे खौफ में अल्लाह ताला बई शयूं हलाल करे उनके अता करे छड़ी मुसलमान असा इन जे करे असा मा खुदा जो खौफ निकरी वियो खुदा जे जात जे मथा भरवसो न रयो आहे तिजे करे गुनाह भी कयूं था तिजे करे नमाज भी छडियूं था तिजे करे व्याज भी खाऊं था कूड़ भी गालायूं था न मुसलमान जो इहो शान नाहे जो मुसलमान असा त ही जडा खाई मोबाइल अची वया कूड़ त एडो थी वियो आहे हरू भरू मानू कूड़ थो गालाए अल्लाह अकबर कूड़ आहे कूड़ मुनाफिक जी निशानी आहे मोमिन कदह भी कूड़ न गालाइंदो तू जिथे भी हुजी चवंदा हिते आया हुंदो अलाए किथे फोन ते चवंदो मां फिलानी चाहे न कूड़ न गाला कूड़ा जेड़ो भी तू कूड़ गालाइंदे ओ गुनाह वा जेड़े भी किस्म जो कूड़ा ऐ कूड़े जे मथा खुदा जी लानत मुसलमानो पाजी इस्लाह कयो चंगा अमल कयो नमाज अल्लाह जो फर्ज आ नमाज के जे मथा बे नमाज के खा बे माफ ना है जे जवान जी यारी में वेठा आयो न अल्लाह अकबर कबीरा किताबन में अचे तो एकड़ो दफो एकड़ो कक्कर ठयो आवाज आयो ए अब्दुल कादिर जीलानी तो असा के एडो राजी कयो आहे जो असा तोखा नमाज माफ करी छे सैयदना गौसुल आजम जेड़ो तेड़ो पीर कोन होयो वो पीरन जो पीर होयो सैयदना गौसुल आजम फरमायो
निमाज अल्लाह जे रसूल का माफ न थी, अबू बकर उमर उस्मान अली का माफ न थी, हसनैन करीमैन का माफ न थी, मुखा निमाज माफ थी। ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम पढ़ी चईत ही शैतान जी चाल है, निमाज माफ न थी। सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु हेडो खुदा जो बरगुज़ीदो वली जेके अल्लाह ताला विलायत में बादशाही अता कई, वलियन जो सरदार बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े ज़ारो कतार रोए थो, ज़ारो कतार रोए थो, बख्शिश लाए दुआऊं थो घुरे। बानो जेतरो रब के वेझो थींदो आहे ओतरो खुदा जो खौफ उन जे दिल में इंदो आहे। पाण रब खां जेतरो परे ओतरो माण्हू गुनाहन में मुब्तला, खुदा जो खौफ खत्म थींदो वेंदो आहे। रब के वेझा थियो, रब के वेझे थियण जो जेको वॾे में वॾो वसीलो आहे निमाज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बानो वध में वध पंहिंजे रब के तॾहिं वेझो हूंदो आहे जॾहिं बानो सिर सजदे में रखी चवंदो आहे सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। पंहिंजे रब के वेझो थी, शैतान खां परे थी, शैतान के छॾ, उन जी यारी दोस्ती छॾ, निमाज पाबंदी सां पढ़, हराम खां पाण के बचा। इंशाअल्लाह अज़ीज खुदा जी एड़ी मेहरबानी थींदी जो अल्लाह ताला तुझी रिज़्क में भी बरकत अता फरमाइंदो, तू मोहताज भी न थींदे। मूं इहो नकुल इन ते बयान कयो, असां जा माण्हू चवंदा आहिनि असां मजबूर आहियूं, तंहिंजे करे व्याज ते वठूं था, भाण बि कलर ऐं बिज सभु भाण व्याज ते वठूं था, मजबूरी आहे असांजी। तुंहिंजी मजबूरी न आहे, तूं इरादो कर, पक्को इरादो कर, खुदा जे ज़ात जे मथां भरवसो रख, खुदा ताला तोखे इन्हनि व्याजनि खां